अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर जी एपिसोड केडी महिल ईंदी ऐं उनखे केडी महिल स्टार्ट कयो वेंदो। दोस्तों उनजी वॾी अपडेट अची चुकी आहे जेको तव्हां जे अॻियां हिन नंढड़ी वीडियो में पेश कंदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवंजो बिज़नेस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। पापनगर ड्रामे जी एपिसोड ईद खां पोइ हलायो वेंदो, यानी ईद खां पोइ पहिरीं सूमर ईंदी त उन ते हलायो वेंदो पापनगर ड्रामे जी एपिसोड खे, यानी मथे महीने जी पहिरीं सूमर ते पापनगर ड्रामे खे हलायो वेंदो। तो पापनगर ड्रामो हिकु वॾो सॉफ्ट सीरियल ड्रामो आहे ऐं उन में अब्बास गुल जो मेन किरदार आहे ऐं काफ़ी दोस्त भी पापनगर ड्रामे जो इंतजार करे रहिया आहिनि। दोस्तों हाणे पापनगर ड्रामो अवां जे वेझो अची चुको आहे। हाणे तमामु जल्द ईद खां पोइ पापनगर ड्रामे खे हलायो वेंदो। दोस्तों ईद खां पोइ जेका सूमर ईंदी उन सूमर जे राति 8 वॻे पापनगर ड्रामे जी एपिसोड खे हलायो वेंदो। इहा कन्फर्म अपडेट आहे ऐं पूरे पक सां पिया चऊं दोस्तों। ऐं दोस्तों पापनगर ड्रामे में सुठा अदाकार कम करे रहिया आहिनि। ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं मजू सतार लाल ऐं अब्बास गुल जो मेन किरदार आहे ऐं ॿिया सिंध जा सुठा अदाकार पिण पापनगर ड्रामे में कम करे रहिया आहिनि। दोस्तों हिन जी हाणे तमामु जल्द एपिसोड अचण वारी आहे ईद खां पोइ। दोस्तों ईद खां पोइ हिन जी जेको आहे प्रोमो ईंदी उन खां पोइ हिन खे हलायो वेंदो, यानी इन खां पोइ हिन जी एपिसोड अची वेंदी। पापनगर जेको ड्रामो आहे उहो वॾो ड्रामो आहे, यानी दौलाब ड्रामे खां बि वॾो। दौलाब ड्रामे खे बि कट करे सघे थो। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं काफ़ी दोस्त भी इहो इंतजार करे रहिया आहिनि त अब्बास गुल उडाणी जो कॾहिं ड्रामो ईंदो। तो हाणे तमामु जल्द अब्बास गुल उडाणी जो ड्रामो अचण वारो आहे। ईद ताईं तव्हां सबर कंदा, ईद खां पोइ ड्रामो अचण वारो आहे अब्बास गुल उडाणी जो। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे पापनगर, अब्बास गुल उडाणी जो मेन किरदार आहे। दोस्तों उन ड्रामे जी कहाणी भी सुठी आहे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।